सखर इलेक्ट्रिक पावर कंपनी सेप्को के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर सईद अहमद दावत चयो आहे त बिजली मुफ्त में इस्तेमाल करण जी शइ नाहे। बिजली सार्फिन खां 2.5 अरब रुपया वसूल कया विया आहिनि। बिजली चोरी जा 800 खां वधीक केस दाख़िल कया विया आहिनि। अहिड़ो इज़हार हुन सेप्को ऑफिस सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। सेप्को चीफ ॿुधायो त ॻोठाणनि ऐं शहरी इलाइक़नि में 550 खां वधीक ट्रांसफार्मर लाथा विया आहिनि। गुज़िरियल साल सेप्को खे 59 अरब रुपयनि खां वधीक जो नुक़सान थियो हो, पर हलंदड़ माली साल इन नुक़सान के घटाइण लाइ कदम खयां आहिनि। बिजली चोरी में मुलविस सेप्को मुलाज़मनि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे ऐं हिन वक़्त ताईं 43 खां वधीक मुलाज़मनि खे न सिर्फ़ मुअतल कयो वियो आहे, पर उन्हनि मां अक्सर जे ख़िलाफ़ केस बि दाख़िल कराया विया आहिनि। 3 कैटेगरियूं ठाहे रहिया आहियूं त जीअं बिजली चोरी खे रोके बिलनि जी रिकवरी वारे अमल खे बहितर बणायो वञे ऐं ग़रीब बिजली सार्फिन खे सहूलियत ॾींदे उन्हनि खां बिल किस्तनि में वसूल कंदासीं ऐं बिजली चोरी खे रोकण लाइ कदम खयां आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।